नाज़रीन नासूर प्रोग्राम सां गॾु मां आहियां तस्वीर संदीलो ऐं मूंसां गॾु आहे डॉक्टर आज़ादी बुरफ़त। अॼु असांजे प्रोग्राम जो मौज़ू आहे सिंध जूं औरतूं जेके घण तरफ़े हिकिड़े अज़ाब हेठि आहिनि, ज़ुल्म जे हेठि आहिनि, नाइंसाफ़ी जे हेठि आहिनि। पर वॾी ॻाल्हि उहा त जीअण जो हक़ु खसियो थो वञे। उन्हनि खां ताज़ा 2 वाक़िया जेके थिया आहिनि, हिकिड़ो मकली में वाक़ियो थियो आहे, हिकु औरत खे 2 ॿारनि समेत क़तलु कयो वियो आहे ऐं 2 ॾींहं अॻु में टंडे अलहयार जे अंदरि हिकु औरत खे नौजवान धीअरुनि समेत कुठो वियो आहे। इहो सिंध जेका मायाणी तहज़ीब जी मालिक सिंध हुई, सिंध जेका औरत खे वॾे शान मान मर्तबे इज़त ऐं एहतराम जी निगाह सां ॾिसंदी हुई। ऐं सिंध में इहो अॼु बि मशहूरु आहे त न्याणी 7 क़ुराननि जे बराबरि आहे ऐं जॾहिं न्याणी मेड़ लंघी ईंदी आहे त माण्हू खून बि बखे छॾींदा आहिनि। पर उन औरत सां जेको ज़ुल्म आहे, जेको घर खां वठी समाजी सतह ताईं ऐं सरकारी सतह ताईं, हुकूमती सतह ताईं जेका जेको ॿिटो मयार आहे ऐं जेको औरत खे इंसान सम्झण जे बदिरां उनखे जेको घटि दर्जे वारो हिकिड़ो शहरी सम्झो थो वञे, बल्कि किथे किथे असांजे हिन समाज जे अंदरि त औरत खे जानवर खां बि घटि दर्जे जी हिकिड़ी हैसियत हासिलु आहे। असीं औरत जे उन तारीख़ी पस मंज़र जे में बि असीं औरत खे ॾिसंदासीं ऐं उन सां गॾोगॾु जेका हाल जी हक़ीक़त आहे ऐं जेको अज़ाब ऐं उताब जे शिकार औरत आहे, असीं उन ते बि ॻाल्हाईंदासीं। असांजो नंबर स्क्रीन ते अची रहियो आहे, तव्हां बि कॉल करे सघो था, तव्हां सुवाल करे सघो था ऐं तव्हांजे सुवाल जा जवाब अदी आज़ादी ॾींदी। अदी तव्हांजी महिरबानी। तव्हां पाण औरतूं आहियो ऐं औरतुनि सां जेको लगातार वॾे वक़्त खां वठी सिंध असेंबली में बिल बि उन्हनि जे हक़नि जे लाइ या तहफ़ुज़ लाइ पास थियनि था, उन्हनि ते अमल कोन था थियनि पिया ऐं औरत जे केस खे त असां ॾिसूं ई कोन था पिया। जेतोणीकि उहा क़तल बि थी वञे थी ऐं बेदर्दी सां क़तल थिए थी। ही वहशी जेके 2 वाक़िया थिया आहिनि ताज़ा हिन हफ़्ते जे अंदरि जेके वाक़िया थिया आहिनि, हिकु औरत उन सां जिगर जा टुकड़ा मासूम ॿारड़ा उन्हनि खे तेज़ धारुनि सां कोठो वियो आहे। मकली जे क़ब्रिस्तान में लाश उछलिया विया आहिनि, अञा ताईं सुञाणप न थी आहे उहा औरत केरु हुई, उनजा ॿार केरु हुया। टंडे अलहयार में उनखां पोइ 3 ॾींहं जेको वाक़ियो थियो आहे, औरत खे कोठो वियो आहे। हाणे हीअ त ज़ुल्म आहे, हीअ क़तल आहे, हिकिड़ो ज़िंदगी जो ख़ात्मो आहे औरत जो, ऐं औरत जी ॼण त हिकिड़ी नसुल कशी पई थी। अदा जीअं तव्हां चयो न त असांजे त सकाफ़त में ईअं आहे त 7 क़ुरान, त अगरि तव्हां मज़हबी किताब भले क़ुरान हुजे या कंहिं बि मज़हब जी हुजे, अगरि तव्हां असांजे मुआशिरे में उनजो हाल ॾिसो न त उहो बि इहो ई आहे। असां उनखे बि बसि मुक़दस ठाहे घर जे हिकु कुंड में रखंदा आहियूं ऐं उनखे असां प्रैक्टिकली इस्तेमालु नथा कयूं। औरत जो बि स्टेटस मां ॾिसां थी, भले असां केतिरियूं बि ॻाल्हियूं कयूं ऐं यकीननि तालीम बि अचे थी, शऊर बि अचे थो, मीडिया बि पंहिंजो किरदारु करे थो, पर जेके बुनियादी मसइला पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि उहे इन करे आहिनि त उहो जेको माइंडसेट ठहियलु आहे न, हिकिड़ो रिस्पेक्ट ऐं मुक़दस वारो जेको तव्हां चयो, त औरत जेकी आहे उहा पर्दे में बि हुजे, उहा मुक़दस बि आहे, उनखे तव्हां जेको आहे एतिराम बि ॾियो था, तव्हांजी सकाफ़त बि ॾिए थी, मज़हब बि ॾिए थो। पर ज़िंदगीअ जे समूरनि मामलनि में असां उनखे हिकु इंसान तौरु एक्सेप्ट ई नथा कयूं। जीअं डिसीशन मेकिंग में नथा कयूं, जीअं असां पहिरियां वेही ॻाल्हायूं पिया जॾहिं त टारगेट किलिंग जी ॻाल्हि कयूं पिया, त अगरि औरत जो क़तलु थिए थो त उहो काउंट ई नथो थिए। अगरि कंहिं माण्हू खे टारगेट किलिंग कई वञे थी, उन सां गॾु उनजी औरत बि वेठी आहे, वरी भेण ऐं ज़ाल आहे, उनजो क़तलु थी थो वञे, उहो त काउंट ई नथो थिए। त हिकिड़ी सिंबॉलिक पोज़ीशन त मौजूदु आहे त घर जी भाती हुअण करे ऐं मुआशिरे जी भाती हुअण करे उहा जेका आहे औरत मुक़दस त आहे, उनखे एतिराम त मिले थो, पर उनखे पंहिंजा हक़ नथा मिलनि, उनखे उहा एक्नॉलेजमेंट नथी मिले जेका हुनखे हिकु आम शहरीअ जी हैसियत सां मिलणु खपे। असां जॾहिं इंसाननि जे हक़नि जी ॻाल्हि कयूं था त जनरली तव्हां ॾिसो त मर्दनि जे हक़नि जी हूंदी आहे। जेके बि असां सियासत खां वठी करे मज़हब ते, माइनॉरिटीज़ ते, जेके बि मसइलनि ते ॻाल्हायूं था, उहे घणो करे मर्दनि जे मसइलनि जे इर्द गिर्द घुमंदा आहिनि, औरतूं ऐं ॿार उन में शामिलु न हूंदा आहिनि। कसूर वारो वाक़ियो तव्हां मकली जी ॻाल्हि कयो पिया, कसूर में ॾिसो न तव्हां स्कूल में ॿारनि सां छा थियो आहे, त ॿार ऐं औरतूं हूअं बि सभ खां वधीक वल्नरेबल पार्ट हूंदो आहे, सोसाइटी जो सभ खां कमज़ोर हिसो हूंदो आहे अगरि तव्हां उन्हनि खे हक़नि खां महरूम करे था छॾियो। त इहे जेके बि उन्हनि जा एक्सरसाइज़ अगरि तव्हां नथा कयो राइट्स, ऐं असां वटि एॾो आसान आहे छो त कानून कोन्हे, पकड़ कान्हे, केरु तव्हांखे जवाबु ॾियण वारो कोन्हे। असां कानून आहे पर कानून ते अमल कोन्हे, कानून पुराणो हिकिड़ो रखियलु आहे, जेके अंग्रेज़ असांखे ॾेई विया आहिनि, किताबनि में लिखियलु आहे, अदालतुनि में रखियलु आहे, पर उहो प्रैक्टिस कोन थो थिए। असांखे उनजी पकड़ किथे बि ॾिसण में नथी अचे। घणो करे असांजो जेको मीडिया बि आहे उहो जॾहिं अदालतुनि ते ऐं कानून ते ॻाल्हाईंदो आहे त उहो सिर्फ़ु सियासत जे हवाले सां ॻाल्हाईंदो आहे, ऑपरेशन हले थो, हे थिए थो, उहो थिए थो। जेके कम्यूनिटी जा मसइला आहिनि, जेके आम माण्हू जा मसइला आहिनि, उहे डिस्कस ई नथा थियनि। ऐं उन में पोइ औरत त तमामु पोइ ते नंबर ते बीठी आहे, भले ॻोठ जी हुजे या शहर जी हुजे,
उनखे मां सम्झा थी अञा ताईं उहो मक़ाम ॾिनो ई न वियो आहे जेको उहा डिज़र्व करे थी। ऐं इहो सिर्फ़ु असांजो मसइलो हाणे जो न आहे, इहो ॾाढो पुराणो मसइलो आहे। अॼु मां हिकिड़ो कॉलम पढ़ां पई अख़बार में त इहो जेको सो कॉल्ड तक़सीम हिंद थी हुई जेका 1947 में, इन में जेको आहे उहो सिख जेके औरतूं हुयूं उन्हनि जे ॻोठ ते जॾहिं अटैक थिए थो ऐं ॿिया माण्हू अचे उन्हनि जे घरनि ते कब्ज़ो कनि था, त जीअं उन्हनि खे सभिनी औरतुनि खे उन्हनि जी कुड़ाड़ियूं चवनि थियूं त तव्हां जेको आहे खूह में टिप ॾेई छो पाण खे मारे छॾियो, छो त अगरि तव्हां कोन मारींदा त तव्हांजी जेको आहे उहो इज़त ते हमिलो थींदो ऐं उहो ख़ानदान जे लाइ ख़राबु थींदो। हिकिड़ी जेका छोकिरी आहे 14-15 सालनि जी, उहा चए थी त मां ख़ुदकुशी न कंदमि ऐं उहा उतां ई भॼे थी ॻोठ मां। जॾहिं उहा ॻोठ मां भॼे थी ऐं भॼी अचे पिंडी हिते रावलपिंडी में पहुचे थी, उते हिकिड़ो मुस्लमान ख़ानदान आहे जेको हुनखे अडॉप्ट करे थो, पंहिंजी धीअ करे थो, हुनखे बाक़ाइदा हिफ़्ज़ क़ुरान थो कराए। उहा सॼी स्टोरी आहे हुन छोकिरी जी, तव्हां पढ़िजो, यकीननि तव्हां पढ़ी बि हूंदी अॼु जे अख़बार में। त उहा जेकी आहे कुलदीप नैयर जो हिकिड़ो कॉलम आहे, उन शेयर कई आहे। ऐं उन में उहो छा आहे जो उहा छोकिरी घुमंदी घुमंदी जॾहिं मुस्लमान घर वटि अचे थी, मुस्लमान थिए थी, हिफ़्ज़ क़ुरान करे थी, सॼे ॻोठ जे ॿारनि खे क़ुरान पढ़ाए थी, हिकिड़ी तमामु रिस्पेक्टेबल स्टेटस सां उते रहे थी। हुनजी उते ई मस्जिद जेके मौज़नि सां शादी बि थी वञे थी, हुनजो स्टेटस वधी वञे थो ऐं सभु कुझु, हुनजो पुटु बि थी थो वञे, अलाए केतिरा साल थी था वञनि, फैमिली हुनजी सेटल आहे। इंडिया पाकिस्तान में जेको आहे न उहो तालुकात बहितर था थियनि ऐं उहो लाहौर खां जेको खोलनि था बॉर्डर, त हुनजो जेको सिख भाउ आहे उहो हुनखे ॻोल्हींदो अचे थो। उनखे ख़बर हुई त मुंहिंजी भेण जेका आहे उन ख़ुदकुशी न कई, उहा भॼी वई, त उहो उनखे जॾहिं ॻोल्हे ॻोठ में रुॻो अचे, उन सां मिलियो हले थो वञे, त उहा जेका छोकिरी आहे उहो ॻोठ में हाणे उहा हिकिड़ी औरत आहे, हिकिड़े पुट जी माउ आहे, हिकिड़ी फैमिली सां तालुक़ु रखे थी मुसलमान। जॾहिं उहो भाउ हुन सां मिलणु अचे थो त सॼे ॻोठ खे ख़बर पइजी थी वञे त हीअ सिख छोकिरी हुई जेका मुसलमान थी। उनखां पोइ हुनजो जेको पुटु आहे उहो हुन सां शदीद नफ़रत जो इज़हार करे थो, हुन सां ॻाल्हाइणु छॾे थो ॾिए, घर छॾे हली थो वञे त मां हिन घर में न रहंदुमि जिते हिकिड़ी सिख जेका आहे माई रहे थी, हालांकि उहा हुनजी माउ आहे सॻी। उनखां पोइ घुमी फिरी उहा सभई मसइला उहा ॾिसे थी ऐं वरी अचे पंहिंजे ॻोठ जे खूह में टिप ॾेई ख़ुदकुशी करे थी छॾे। त जंहिं शइ खां उन पंहिंजी नंढी उमिरि में रिज़िस्ट कयो त मां छो ख़ुदकुशी कयां, ई मुंहिंजो ॾोह न आहे त अगरि हमले में जेको आहे औरतुनि सां इहे सलूक थींदा आहिनि, जंग में औरतुनि सां इहे सलूक थींदा आहिनि, उहा उते रिज़िस्ट करे थी। उनखां पोइ मज़हब बि मटाए थी, उनखां पोइ ख़ानदान बि मटाए थी, पंहिंजे तौरु पंहिंजी ज़िंदगी बचाए थी वञे हिकिड़े तरीक़े सां। पर वरी बि हिकिड़े मर्द ऐं उहो हुनजो जेको पंहिंजो पुटु आहे हुनजे रवैये जे करे उहा ख़ुदकुशी ते ई मजबूर थिए थी। त इहा त तारीख़ असांजी, भले तव्हां सिंध जी ॾिसो या दुनिया जी ॾिसो, भरी पई आहे अहिड़नि वाक़िअनि मां जिते औरतुनि सां ज़्यादतियूं थियनि थियूं, या भले ज़्यादतियूं न बि थियनि पर जेके डबल स्टैंडर्ड्स आहिनि। औरतुनि सां ज़्यादतियुनि या ज़ुल्म जा सबब कहिड़ा आहिनि, कारण उन ते ॻाल्हाईंदा हिकिड़ो कालर लाइन ते काल वठो। दादा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अदा अमीर मुख़्तियार रेगाड़ी पियो ॻाल्हायां, टंडो ग़ुलाम दरगाह। जी अदा, छा चवणु चाहींदो तव्हां? अदा प्रोग्राम में कमेंट इहो करणु चाहींदासीं त तव्हां इंतिहाई जेको आहे सो हीउ सुठो मौज़ू कयो आहे औरतुनि जे बारे में। ऐं औरतुनि जे बारे में असीं मुस्लमान आहियूं, हिकु मुस्लमान जी हैसियत में असांजो जेको जीअं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते असीं कलमो पढ़ूं था ऐं उनजी तालीमात बि इहा आहे, जॾहिं उनजी न्याणी जेका आहे सा उनजे साम्हूं ईंदी हुई त पाण जेको आहे सो उथी बि उनजो अदब कंदा हुआ। असांखे हिकु मुस्लमान जी हैसियत में, हिकु इंसान जी हैसियत में इहो सोचणु खपे त औरत जेका आहे सा कॾहिं बि कंहिं मर्द खां घटि न आहे, या इंसानियत में घटि न आहे, या रुतबे में घटि न आहे। औरत जे क़दमनि जे हेठां जन्नत आहे, इहो असांजे पैगम्बर जो इरशाद आहे त जन्नत माउ जे क़दमनि जे हेठां आहे। ऐं पाण फरमाइनि था, पंहिंजी हदीस आहे पैगम्बर जी त हसन ऐं हुसैन मुंहिंजा ही ॿई शहज़ादा जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि, ऐं जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। उन्हनि जी जन्नत बि जनाब सैयदा फातिमा ज़हरा सलाम अलैहा जे हेठां आहे। त इन मां असांखे ख़बर पवे थी त औरत जेका आहे कंहिं बि लिहाज़ खां न आहे। ठीकु आहे दादा, तव्हांजी महिरबानी। इहा बि हिकिड़ी सिंध जी सोच आहे त औरत कंहिं बि रीति घटि न आहे। हाणे इन सोच खे आम करण जी ज़रूरत आहे। मिसाल असां वटि न्याणी ॼमे थी, घर खां अज़ाब शुरू थो थिए इहो त पुटु भली न्याणी खां नंढो हूंदो उमिरि में, पर मानी अॻ में पुट खे मिलंदी। असां ॾिठो आहे ॿारनि में, असां ॾिठो आहे त माना उतां ई वालदीन जो जेको रवैयो हूंदो आहे
जेको वैल्यू शेयर आहे हा फैमिली में उहो सो इहे जेके वैल्यूज़ आहिनि इहे तब्दील थियण जी ज़रूरत आहे। अदा जीअं अधे ॻाल्हि कई न मज़हब जी रेफरेंसिस ॾिना बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, असांजे मज़हब इहो ई एतिराम ॾिनो आहे, पर उहो एतिराम हाणे असांखे अमल में किथे थो ॾिसे। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त ठीकु आहे औरत जे पेर में बि जन्नत आहे, उनजो सॼो उहो जेको बि सेटअप ठहियलु आहे उहो ठीकु आहे। तव्हां चयो त पुटनि खे पहिरियां ॾेई था छॾनि, उहो बि न ॾियनि, हलो ठीकु आहे। पर इहा जेकी ॻाल्हि आहे न त जॾहिं धीअ ईंदी आहे घर में त पोइ हिकिड़ो रोज़राड़ो थींदो आहे, धीअ छो आहे पुटु छो न आहे। जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त असां इन ते ॾाढो रेज़िस्ट कंदा हुआसीं ऐं इहो बिहेवियर मूंखे ॾाढो इरिटेट कंदो हुओ, यकीनन हर छोकिरी खे कंदो हूंदो त जॾहिं हुनजी भेण या हुनजी सौट मां सां छोकिरी जापे थी त पोइ हुन ते जेको आहे उकराड़ियूं वेही करे बाक़ाइदा ॾुख कंदियूं हुयूं ॻोठनि में। पर हाणे जॾहिं असां ॾुख त कंदियूं आहिनि, पर हे पीरनि जे लाइ जेके मायूं वेंदियूं आहिनि पीरनि ते पुटनि जे लाइ जेके बासूं ऐं सुख, कॾहिं का औरत सिंध जे अंदरि वई आहे त मां का धीउ ॼमे ऐं धीउ जी का सुखा थी हुजे, को जशन थियो हुजे, छो त इंसान वारा को पुरुष खां लिकी वई हूंदी। इंसान अहिड़ी शइ आहे जेका शइ कान्हे हुनजी क़दुरु थींदी आहे। पर मां तव्हांखे ॿुधायां त इहो इन जी वजह छा आहे। अगरि का माई जेकी आहे उहा हिकु पाण औरत आहे पर पोइ बि उहा पीर ते वञी चए थी त मूंखे पुटु ॼमे, त उनजी वजह छा आहे अदा, त छो त हूअ हिकिड़ो जेको वक़्तु गुज़ारे आई आहे न, हाणे असांखे बि 3 डिकेड्स त थी वियूं दुनिया में, उनखां मथे थी वियूं, ठीकु आहे। त हाणे असांखे सम्झ में अचे थो त छो था रोइनि, छो था पुटु घुरनि, छो त हिकिड़ी जेका छोकिरी आहे उहा पंहिंजी ॼमण खां पोइ तालीम खां वठी करे शादी रोज़गार ताईं ॾाढो मुश्किल में आहे, ॾाढी आज़माइश में आहे। ऐं उहा अकेले आज़माइश में कान्हे, अगरि उहा थोरो बि कंहिं मुश्किल में अचे थी त हुनजा माइट बि आज़माइश में अचनि था। छो जेका असां मैरिटल प्रॉब्लम्स जी ॻाल्हि कयूं पिया त मर्द जेके आहिनि उहे उन्हनि खे कीअं ट्रीट कंदा आहिनि। अगरि भले पढ़ियल लिखियल बि मर्द तव्हां ॻाल्हि कयो, अदा तमामु सुठी ॻाल्हि कई त मज़हब असांजे ॾिनो आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो आहे एतिरा। पर मां अॼु जे मर्द जी अगरि ॻाल्हि कयां त मुंहिंजे ख़्याल में उहो जेको आहे न औरत खे इन एतिराम ऐं एतिरी संजीदगी सां नथो वठे जेतिरी संजीदगी सां पहिरियां वरितो वेंदो हुयो। ऐं उहा ई ॻाल्हि आहे त जॾहिं जाम नियाणियूं ॼमनि थियूं तव्हांजे हिन मॉडर्न वर्ल्ड में बि, हिन 21वीं सेंचुरी में बि तव्हां चओ था त धीअ न पुटु ॼमे, त उनजा जेके बैकग्राउंड्स तव्हां ॾिसो न उहे इहे ई आहिनि। त अगरि धीअ आहे ख़ानदान में त हुन सां सलूक कहिड़ा आहिनि, ख़ानदान में अगरि हुन सां सलूक ठीकु आहिनि त जॾहिं उहा ॿाहिरि निकिरे थी त ॿाहिरि हुन सां सलूक कहिड़ा चैलेंजिस आहिनि जेके असां छोकिरियूं अगरि पढ़ूं था त बि फेस कयूं था, नथा पढ़ूं त बि फेस कयूं था। त मुंहिंजे ख़्याल में त तमामु वॾो हिकिड़ो टॉपिक आहे। त हाणे असां हिन ते रड़ियूं करण जे बजाए त भई तव्हां हिन ते उदास न थियो, रो न, तव्हां जेको आहे धीअ जे पैदा थियण ते परेशान न थियो, असां उनजा रीज़न्स ॼाणियूं त उहो परेशान छो था थियनि। ऐं उहे जेके रीज़न्स आहिनि अगरि उन ते कमु करे उन्हनि माइंड सेट्स खे चेंज कयो वञे, उन्हनि जे राइट्स खे, उन्हनि जे एतिराम खे, उन्हनि जे स्टेटस खे एक्नॉलेज कयो वञे त पोइ रोइण जी ज़रूरत ई कान पवंदी न। हाणे त तव्हां ॾिसो जेके छोकिरियूं पढ़नि थियूं, रोज़गार कनि थियूं, पुटनि खां वधीक पंहिंजे माइटनि खे सपोर्ट कनि थियूं, घर हलाइनि थियूं, पढ़ी लिखी सॼो समाज थी हलाए पई। न त ॿराड़ी में जेके वीचारियूं औरतूं अणपढ़ियल आहिनि सॼो ॾींहुं उहे झेड़नि झगड़नि जूं जड़ूं बि हूंदियूं आहिनि, सॼो ॾींहुं वांदियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि जी सोच ईअं आहे जीअं मर्द जी सोच आहे, हिकिड़ो अणपढ़ियल मर्द जीअं सोचींदो आहे औरत बि ईअं सोचे थी। ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकिड़ी सोसाइटी आहे न, सोसाइटी आहे, माण्हू सोचे त साॻियो थो न सोसाइटी में। ब्रेक वठूं अदी नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढी साई जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में बेरो ॿीहर भली ॻाल्हि अदी औरत सां हर क़िस्म जी जेका नाइंसाफ़ी थिए थी, नाहक थिए थो, या ही ज़ुल्म जेको थिए थो, क़तलु करे छॾियो, हुनखे ख़तमु करे छॾियो वजूद खे, ऐं ख़ुदि उहा तख़लीकार आहे। औरत जे हुजण सां ई सॼी जेका काइनात में इहे इंसान आहे, इंसानियत आहे, उहा माउ जे करे आहे, औरत जे करे आहे। ऐं उन सां असां जेको वर्ताव था कयूं पिया हिते ॿी दुनिया में ईअं कोन हूंदो आहे जीअं असां वटि आहे। थोरी थोरी ॻाल्हि ते ऐं पंहिंजा जेके ज़ाती मफ़ाद आहिनि, ज़ाती दुश्मनियूं आहिनि, असीं उन्हनि खे पालण जे लाइ असीं सॼी जो सॼी बाहि जेका आहे उहा औरत जे मथां था उछलियूं पिया, उनखे साड़ी था छॾियूं पिया। अदा जेका लाक़ानूनीअ तव्हां वटि जनरली ॾिसूं था न, असां तव्हां चओ सॼी दुनिया में कान्हे, असां वटि उहे मसइला आहिनि, उहो इन करे आहिनि त लाज़मी ॻाल्हि आहे तालीम जो जेको असांजो रेशो आहे उहो मर्दनि में बि घटि आहे, औरतुनि में बि घटि आहे। हाणे ऑलरेडी असां पंहिंजे मुआशिरे में जेके बि मसइला फेस कयूं पिया, अगरि जनरली बि ॻाल्हि कयूं जेंडर खां हटी करे, त उहे इहे ई आहिनि त जेके बि नंढी नंढी ॻाल्हियुनि ते दुश्मनियूं आहिनि वॾी ॻाल्हि ताईं वञी पहुचनि थियूं। असां वटि दहशतगर्दी बि आहे, असां वटि जुर्म बि ॾाढो आम आहे, माण्हू खे मारणु त इलाही आसानु थी वियो आहे।
अहिड़े कराची जहिड़े शहरनि में जॾहिं तव्हां नथा ॾिसो था त सिक्योरिटी का बि कान्हे, केरु बि कंहिंखे बि चाहे कॾहिं बि टारगेट करे वञे, त ॻोठनि में त अञा आसान आहे जिते कंहिंजी नज़र बि थोरी थोरी ॻाल्हि ते हाणे कल्ह इहो टोॾे वाक़ियो थियो जनरल अचे थो आहे, गाजी खुआड़े 50 रुपए ते हिकिड़े नौजवान खे क़तलु करे छॾियो। हिकिड़ो कारर लाइन ते काल हुन छोकिरे नासूर आहिनि, इहे असांजा जहालत जा नासूर आहिनि। जीअं तव्हां केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? सर गुलाम सरवर मंगरियो कोटलालू खां पियो ॻाल्हायां। हा जी, अदा छा चवणु चाहींदो गुलाम सरवर? सर मुंहिंजो सुवालु आहे त औरत सां हिन समाज में त ॿिटो रवैयो आहे, पर गवर्नमेंट बि औरत सां ॿिटो रवैयो रखियो आहे। छो त उनजे लाइ न ॿाराड़ी में तालीम आहे, न को मेटर्निटी होम आहे, न को ॿियूं फैसिलिटीज़ आहिनि औरतुनि लाइ। त औरतूं ईअं ई चकी में पीसजनि थियूं पियूं। समाज वॾेरा पीर मीर ऐं सरदार त औरतुनि जा उअं ई दुश्मन आहिनि, पर सरकार बि हाणे दुश्मन बणिजी वई। ठीकु आहे दादा, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त समाज त दुश्मन आहे पर सरकार बि दुश्मन आहे। हाणे सरकार जी इहा हालत आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट जे नाले ते प्रोग्राम हलायूं, जेके पीड़सन हिन वीचारियूं जेके बेव आहिनि, जेके ग़रीब ऐं मिसकीन आहिनि, उहे जेके हालत आहे उन्हनि सां उते हिन 1000 जे बदिले 3000 जे बदिले जेका थिए थी, इहो ख़ुदि जेको सरकार जो रवैयो आहे, इहो ख़ुदि औरत सॼण न आहे, इहो औरत दुश्मन रवैयो आहे। त सरकार बि तव्हांजे मुआशिरे जो हिसो आहे न। ईअं लाइक ईअं चयो त सरकार बि हाणे न शुरू खां ई तव्हां ॾिसो त हुकूमत में हाणे त अञा तव्हां वटि जेको आहे उहो जेके मिनिस्टर्स आहिनि उन्हनि में बि औरतूं अचे वञनि थियूं, उहिदनि ते बि अचे वञनि थियूं, डायरेक्टर्स जी पोस्ट ते बि अचे वञनि थियूं। पर इहो जेको आम तौर सां रवैयो आहे, हाणे तव्हां ॾिसो न जॾहिं असां वटि डिक्टेटरशिप अचे थी या ज़िया जो दौरु अचे थो, त सभ खां वधीक कहर जेको आहे उहो सरकार तरफ़ां औरतुनि ते ई त किरियो। हुदूद ऑर्डिनेंस तव्हां खणी ॾिसो, तव्हां उन्हनि जा कहिड़ा बि कानून खणी ॾिसो, तव्हां PTV जा ड्रामा खणी ॾिसो, ख़बरुनि जा जेके उन्हनि लेआउट्स ठाहिया, उन्हनि जा ड्रेस कोड जेके उन्हनि लिमिटेड कया, त जीअं असां चवंदासीं तव्हां ईअं हलंदा, त सरकार तरफ़ां बि शुरू खां ई नेग्लिजेंस रही आहे। ॾिसो अगरि सरकार तरफ़ां न हुजे हा न त मुआशिरे में भले हुजे हा बि त बि कंट्रोल थी वञे हा। छो त बुनियादी कमु त गवर्नमेंट जो ई आहे, बुनियादी कमु त तव्हांजी गवर्नेंस मां अचे थो। त अगरि तव्हां सिस्टम ठाहे था वञो ऐं हुन सिस्टम तहत जेको आहे उहो तव्हां इंसाफ़ ॾेई था वञो, भले तव्हां जिन्स जी लेवल ते इंसाफ़ ॾियो, जेंडर जी लेवल ते, तव्हां तालीम जी लेवल ते इंसाफ़ ॾियो, तव्हां इलाइक़े जी लेवल ते, तव्हां ज़बान जी लेवल ते इंसाफ़ ॾियो, त सरकार त आहे हर मसइले जो हल। पर असां इन करे रड़ियूं कयूं था त असांजी सरकार वटि ॿिया खोड़ शयूं आहिनि करण जे लाइ, पर गवर्नेंस हो नथा कनि। गुड गवर्नेंस असांखे किथे ॿियूं शयूं करण लाइ छा अथनि सवाइ लुट मार जे, सवाइ करप्शन जे, सवाइ सिंध जी भींग करण जे? उहो पंहिंजा खीसा था भरनि न, उहो पंहिंजा खीसा भरनि था। मीडिया उन्हनि जे पुठियां लॻे थो त उन्हनि 4 गाॾियूं खयूं, 5 खयूं, ठीकु आहे, पर तव्हां खीसा नथा भरनि, खीसा नथा भरनि, भांडा था भरनि, गोदाम था भरनि दौलत जा। पर बुनियादी शयूं जेके सरकार खे करणु खपनि, जेके इंसानी हक़नि जे हवाले सां, सिंध में अमन जे हवाले सां, औरतुनि जे हक़नि जे हवाले सां, ॿारनि जी तहफ़ुज़ जे हवाले सां, त छा थियो आहे? जेकॾहिं अॻियनि सालनि खे मुशरफ़ जे दौर खे भेट कजे, हिन दौर खे भेट कजे, त कहिड़ो फ़र्क़ु थियो आहे? तव्हांखे को फ़र्क़ु नज़र अचे थो? सतह ते को फ़र्क़ु नथी ॾिसां, छो त असां वटि हाणे मीडिया फोकस वधी वियो आहे 2002-03 खां। ऐं तव्हां ॾिसो था त जेका इंटरनेशनल आई आहे उन में बि असां वटि वधीक फोकस थी वियो आहे। मल्टानेशनल ऐं इंटरनेशनल फंडिंग्स जेके अचनि थियूं उहे विमेन ऐं ॿारनि ते ऐं इन्हनि सभिनी मामलनि ते अचनि थियूं। तंहिंजे करे असांखे हाणे फॉर्मेलिटी तौर ते ॾिसण में अचे थो त सरकार तरफ़ां बि या वॾनि इदारनि तरफ़ां बि या मीडिया तरफ़ां बि जॾहिं ॻाल्हि थिए थी त औरतुनि जी ॻाल्हि थींदी आहे। पर उहो वॾनि सतह ते थी सघे थो थोरी घणी तब्दीली आई बि हुजे। पर मां जेकी ॻाल्हि पई कयां या तव्हां जेका ॻाल्हि पिया कयो कम्यूनिटी इशूज़ जी या इन ॻाल्हि जी, त अगरि ॿिनि छोकिरनि जी पाण में दुश्मनी आहे, उहा दुश्मनी जेको आहे उहो हिक ॿिए जे घर जी छोकिरियुनि खे अटैक करे था कढनि, त इहो जेको रवैयो आहे न, त इहो लाज़मी ॻाल्हि आहे तालीम ऐं शऊर सां ई तब्दील थी सघे थो। 2 भेणूं, माज़ूर हिकिड़ी भेण हुजे, हुननि जो भाउ त मर्डर केस में जेल में आहे, उहे तसवुर ऐं सरवत 2 भेणूं हुयूं, ॿिन्ही खे क़तलु करे ऐं उन शाख में लाश लोड़े छॾियो। माना पलांद औरतुनि सां था कनि पिया। इहा गैरत न आहे, न को इहो पलांद आहे, इहा हिकिड़ी बेहयाई बि चइजे, इहा जहालत बि चइजे, हिकिड़ो वहशीपणो बि चइजे इहो, ऐं ज़लालत बि चइजे, हिकिड़ो कारल लाइन ते काल वटि। अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अकबर लॻाए थो ॻाल्हायां। किथां अदा? हैदराबाद खां हटड़ी। जी जी, छा चवणु चाहींदव दादा? साईं असां चवणु चाहींदासीं जो एंटी करप्शन लैब जा छापा आहिनि, इन मां को फ़ाइदो त अञा कुझु बि कोन थियो आहे। रोडनि जूं रस्तनि जूं हालतूं उहे ई आहिनि जेके पहिरियों हुयूं। हा ठीकु आहे दादा, फ़ाइदो
न थियो आहे, नेब ऐं एंटी करप्शन जा छापा था लॻनि पिया, जंहिंमें सुप्रीम कोर्ट ख़ुदि कावड़ियल आहे, नेब ते बि कावड़ियल आहे त तव्हां माण्हू ॿधो कहिड़ा पिया, उन खां पैसा वठी तव्हां उनखे छॾे पिया ॾियो, उहे नौकिरियुनि ते हिन करप्शन कयो, माना उनजो हिसो तव्हां इन्हनि खे ॾियो इदारनि खे, पोइ वरी तव्हांखे जीअं वणे तीअं कंदा वधो। हाणे कमी पैसनि ते थिए थो, अदा त ख़ैर नेब जो मसइलो खणी आयो विच में, पर छाकाणि त असांजे प्रोग्राम जो मौज़ू आहे औरत ऐं प्लस जहालत। ही जहालत जूं आहिनि, सभु बिदतूं जेके आहिनि उहे जहालत जूं इहे बीमारियूं ऐं बुरायूं पैदा थियल आहिनि। तालीम जेका प्रैक्टिकल ईंदी आहे न त उहो वधीक असां वटि छा आहे जो असां मादी कल्चर त अडॉप्ट करे छॾियो आहे, जेका असां हमेशह ॻाल्हि कयूं था, असां कंप्यूटर बि अचे वियो, इंटरनेट बि अचे वियो, टेलीविज़न बि अचे वियो, मीडिया बि अचे वियो, पर जेको असांजो नॉन मटीरियल कल्चर आहे, जेको असांजो माइंड सेट अञा पथर जे दौर जो ठहियलु आहे, उहो पंहिंजी जाइ ते बीठल आहे। हाणे छा आहे, जेको दुनिया में जेका शइ विकिजे थी न उहा असां वटि एडॉप्ट थी वञे। कल्ह असां आसूबाई सां गॾु वेठल हुयासीं त उहा बि टीवी ते वेही करे अपील पई करे त मूंखे फंड्स नथा मिलनि या मूंखे फाइनेंशियल सपोर्ट नथी मिले, त मां इहा ई ॻाल्हि कंदसि त आसूबाई जहिड़ा जेतिरा बि असांजा किरदार आहिनि, जेके अञा बि जुरत ॾेखारीनि था उमरकोट जे कुनड़ी जहिड़े नंढे ॻोठ में वेही करे, त इन्हनि किरदारनि खे बि असां जेको आहे न उहो हिकिड़ी भीड़ चाल जो हिसो, बैंड वैगन जो हिसो ठाहे छॾियो आहे त भई तव्हांखे फंड मिलंदो त तव्हां कमु कजो, नथो मिले त तव्हां मीडिया ते अचे रड़ियूं कयो, तव्हांखे फंड नथो मिले। जेसीं ताईं असां इंडिविजुअल मज़बूत न कंदासीं न, मां उनखे बि इहो ई चयो आहे, इनशाला नंढड़ी आहे उनखे गाइडेंस खपे त अगरि उहा पाण पढ़ी थी वञे न ऐं पाण खे सुठे रोज़गार में अचे थी, पंहिंजी फैमिली खे सपोर्ट करे थी, त मुंहिंजे ख़्याल में 2-3 साल सिर्फ़ु उहो पंहिंजी तालीम ते तवजा ॾे ऐं पंहिंजे रोज़गार ते तवजा ॾे त उहो उनखां पोइ वधीक बहितर अंदाज़ में पंहिंजे ॻोठ खे सपोर्ट करे सघे थी। जीअं असां कयो आहे ऐं जीअं असां ॾिसूं था त शहरनि में ॻोठनि में छोकिरियूं कनि थियूं, जेको नॉर्मल छोकिरियूं तव्हांखे ॾिसण में अचनि थियूं, जेके मीडिया ते नथियूं अचनि, उहे ईअं ई कनि थियूं त पाण पढ़नि थियूं, रोज़गार में लॻनि थियूं, उनखां पोइ लाज़मी ॻाल्हि आहे उन्हनि जे सॼे ॻोठ जा, उन्हनि जे ख़ानदान जी छोकिरियुनि जा रस्ता खुलनि था। त इहो जेको माइंड सेट आहे न कम्यूनिटी वर्क जो, इहो असां वटि अञा बि कोन आयो आहे, जेको असां वटि ॿियनि मुल्कनि जा, वॾनि मुल्कनि जा या वॾनि इदारनि जा जेके एजेंडाज़ अचे विया आहिनि, त उहो अचे तव्हांखे फंड कनि था त भई तव्हां, असां फंड था कयूं, तव्हां पंहिंजे घर जी औरतुनि खे पढ़ायो, असां फंड था कयूं, तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, असां फंड था कयूं, तव्हां पंहिंजी सिहत जो इहे ख़्यालु रखो। इहा जेकी फंडिंग जेका अचे वई न, उन में लाज़मी ॻाल्हि आहे त जेको बि फैमिली मेंबर हूंदो, भले ॻोठ में शहर में को बि माण्हू हुजे, उनजो उहो ज़हन ठहंदो ई कोन त हिन शइ में मुंहिंजो फ़ाइदो कहिड़ो आहे। जिते बि पैसो ईंदो उते गड़बड़ थींदी, उते गड़बड़ थींदी, बिल्कुलु। 2 भाइर ऐं 3 लेखो, पैसो ईंदो त 2 भाइर बि लेखो कंदा। तो ही औरतुनि जे लाइ या छोकिरियुनि जी तालीम जे लाइ अॻे जी भेट में स्कूल बि आहिनि, छोकिरियुनि खे मौक़िया बि आहिनि, पर हालत तब्दील नथी थिए पई। ज़ुल्म जेको आहे, ज़्यादती या ॿिटो जेको रवैयो आहे असांजो, उहो मौजूदु आहे। फ्यूडल जेका सोच आहे असांजी ॿारड़ियुनि में ख़ासि तौर ते, उहे साॻाई उन्हनि जा रस्ता बंदि कयूं बीठी आहे। मिसाल संगावती तकरार, वॾेरा फ़ैसिला था कनि, जरगा था कनि, उन में संग चटी पोइ न्याणी था ॼनि, मासूम न्याणी था ॼनि पिया। इहो ज़ुल्म जीअं जो तीअं मौजूदु आहे। पोइ किथे मीडिया पहुचे थी, किथे मीडिया खां लिकी ऐं चोरी छपी बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियनि था पिया। मीडिया अगरि पहुचे बि थी न त मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु रिपोर्ट ई कंदी आहे, 2 ॾींहं हलाईंदी आहे ख़बर, उनखां पोइ वरी उन्हनि खे ॿी ख़बर मिली वेंदी आहे, उनजे पुठियां वेंदा आहिनि। जेसीं ताईं ख़बरुनि जो जहान आहे, ख़बरुनि जी तेज़ी आहे, नयूं ख़बरूं अचनि थियूं, रोज़ नवां इशूज़ आहिनि। न तव्हां सॼी दुनिया में ॾिसो, जेको न्यूज़ मीडिया आहे न उहो हूंदो आहे कम्यूनिटी जी सतह ते। कम्यूनिटी मीडिया जी जेका टर्म आहे, जेका हाणे असां वटि सिंधी ॿोलीअ जा चैनल आहिनि, रेडियो, टीवी, अख़बार आहिनि, इहो कम्यूनिटी मीडिया जो कमु इहो हूंदो आहे त केस टू केस हले। असां वटि फॉलोअप कोन्हे। ब्रेकिंग न्यूज़ त आहे, ठीकु आहे, तव्हां पाण मीडिया ते वेठा आहियो, मां इहो त यकीन तव्हांजो चैनल कुझु न कुझु सुठो ई करे पियो, पर ब्रेकिंग न्यूज़ कुझु न कुझु न, पर ॿियनि जी भेट में घणो कुझु सिंध टीवी कयो आहे। ठुलो जरगो थियो, संग चटी में लखीअ जूं छोकिरियूं ॾिनऊं त उहे बि रिपोर्टूं सिंध टीवी जूं सुप्रीम कोर्ट नोटिस वरिता, वरी हिन खे हथ कड़ियूं लॻियूं, जॾहिं तव्हां फॉलोअप कयो था, जॾहिं पाण तव्हां हुनखे फॉलोअप कयो था न, त जेसीं ताईं इहे जेके तव्हां जेतिरा बि क़तल ॿुधाया छोकिरियुनि जा, जॾहिं बि घर जे जहिड़नि में, ॻोठ जे जहिड़नि में, ज़ाती जहिड़नि में उन्हनि खे जेको आहे उहो जानवरनि वांगुरु डील कयो वेंदो आहे त भई हिनखे मारे असां कावड़ कढूं या हिन सां बुरो मारनि था, जेके बचनि थियूं त वरी पोइ जॾहिं फ़ैसिला थियनि था, जरगा थियनि था, वरी चटनि में था ॾियनि। हा, अहिड़े नंढे केसनि खे तव्हां वॾे प्रोग्राम्स में, तव्हांजे प्राइम टाइम में फॉलो कयो, ऐं जेसीं ताईं उन्हनि ते इंसाफ़ नथो थिए तेसीं ताईं तव्हां उनखे फॉलो कयो। हाणे तव्हां ॾिसो न, असां वटि छा थींदो आहे, ख़बर अचे वेंदी आहे, उहा अख़बार जो चैनल ते बसि ब्रेकिंग न्यूज़ वांगुरु ईंदी आहे, 1 ॾींहुं 2 ॾींहं, कसूर वारो तव्हां खणी ॾिसो इंसिडेंट, मूंखे फॉलोअप नथो मिले त उन ते अदालत छा कयो, उन ते हुकूमत छा कयो,
कंडेम जा ईंदा आहिनि मैसेज। इवन असांजा वज़ीर आज़म ऐं सदर सतह जा माण्हू बि सिर्फ़ु कंडेम कंदा आहिनि। कंहिंजो क़तल बि थींदो आहे त चवंदा आहिनि असां मज़म्मत था कयूं, मज़म्मत कंदा आहिनि ऐं रिपोर्ट तलब कंदा आहिनि। 50 माण्हू मरी वञनि, 100 माण्हू मरी वञनि, रिपोर्ट तलब थींदी ऐं ख़बर न आहे त उन रिपोर्ट जो छा थियो। ऐं कमेटी ठही वेंदी आहे त असां कमेटी ठाहे छॾी आहे, उहा इन्वेस्टिगेट कंदी। उनखां पोइ कोई बॉदर ई न कंदो आहे त उहा कमेटी काॾे वई, उनजी इन्वेस्टिगेशन जी रिपोर्ट काॾे वई। तव्हांजे क़तल जे केस में वॾे वॾे असांजे स्कॉलर्स जे क़तल जे केस में माण्हू झलजंदा आहिनि, छॾिजी वेंदा आहिनि पैसनि ते। उनखे मीडिया ऐं ॿिया माण्हू फॉलो न कंदा आहिनि, उन्हनि वटि ॿियूं ख़बरूं हूंदियूं आहिनि फॉलो करण जे लाइ। त बुनियादी असांखे जेको ज़रूरत आहे न उहा असांजी सकाफ़त खे वरजाइण जी ज़रूरत आहे, असांजी तहज़ीब खे वरजाइण जी ज़रूरत आहे। अगरि असां फंडिंग ते कमु कंदासीं न, भले कोई बि हुजे, अगरि असां फंडिंग ते कमु कंदासीं त उहो लाज़मी ॻाल्हि आहे, उहो ऑब्जेक्टिव असांजो न हूंदो, उन्हनि जो हूंदो जेके फंडिंग था ॾियनि। अगरि असां हिकु सोच हिकु कॉज़ खे खणी कमु कंदासीं त भई ठीकु आहे, असांखे पंहिंजे सतह ते तरक़ी बि करणी आहे ऐं तब्दीली बि आणणी आहे, त उन कॉज़ खे जॾहिं तव्हां फॉलो कंदा तव्हां प्रैक्टिकली ज़हनी तौरु उन शइ में शामिलु थींदा, उहा तव्हांजे अमल में ॾिसण में ईंदी, तव्हांजी शख़्सियत में ॾिसण में ईंदी। ऐं हिकु माण्हू पढ़े थो न कंहिं ॻोठ जो सही नमूने सां सोच सां पढ़ी थो वञे अदा, त उहो तमामु घणी वॾी तब्दीली आहे सॼे ॻोठ जे लाइ, सॼे ख़ानदान जे लाइ। त बुनियादी एम्पावरमेंट असांखे औरत जी खपे ऐं उहा एम्पावरमेंट तालीम ऐं रोज़गार थ्रू ई अचे सघे थी। उहा एम्पावरमेंट कंहिं बि फंडिंग, कंहिं बि मीडिया जे प्रोग्राम ऐं कंहिं बि मां सम्झां थी त अहिड़े तरीक़े सां नथी अची सघे जेतिरो ज़ाती तौरु कोशिशि करण सां अची सघे। ऐं तव्हां हिते वेठा आहियो, हिन प्रोग्राम जे थ्रू असां इहो बि मैसेज ॾियूं था त जिते बि आहियो, तव्हां कंहिं बि कैपेसिटी में आहियो, कहिड़े बि शहर में, ॻोठ में, कंहिं बि इलाइक़े में आहियो, तव्हां पंहिंजी शख़्सियत ते ऐं उनखे संवारण ते अगरि कमु कंदा त यकीनन उन सां गॾु गॾु ॿियनि जूं शख़्सियतूं ऐं ॿियनि जा जेके मसइला आहिनि उहे बि गॾु ई गॾु पाण ई हल थींदा। ठीकु आहे जी, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, प्रोग्राम जो टाइम पूरो थियो आहे। नाज़रीन, असांजो प्रोग्राम पुॼाणी ते पहुतो, ईंदड़ हफ़्ते वरी हाज़िर थींदासीं। इजाज़त ॾींदा अलावा।